तरमीम जंहिं ठाराई आहे या जंहिं ठाही आहे, तव्हां ॾिसिजो त इहा अॻिते हली हिन जे घाटे में पवंदी। इहा मुल्क जी सालिमत ते हिकिड़ो वार आहे त हिकिड़े मुल्क में ॿ चीफ जस्टिस ऐं हिकिड़े चीफ जस्टिस जे भरिसां जेको चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हुयो उनखे हटायो वियो आहे। तव्हां ॾिसो त कल्ह खां वठी हुनखे बिल्डिंग नथी मिले। अजीब क़िस्म जी हिननि इहा कानून साज़ी कई आहे जेका कानून साज़ी इंसानी हुकूकनि जे ख़िलाफ़ु आहे, आइन जे ख़िलाफ़ु आहे ऐं आर्टिकल 2A जे मुतनाज़ आहे। हिन मुल्क में को बि अहिड़ो कानून नथो हली सघे जेको कानून क़ुरान ऐं सुन्नत जी तालीमात सां टकराव में हुजे। असांजे दीन में जॾहिं हुकुमराननि खे, जॾहिं ख़लीफ़नि खे इस्तिस्ना हासिलु न आहे त हे केरु थींदा आहिनि जेके इस्तिस्ना जेको आहे सो वठनि।